तो हुजूर जी ग़ुलामी ज़ाहिर में एक ग़ुलामी एक नालो आ, हकीकत में ये बादशाही आ। हकीकत में अल्लाह तबारक व तआला उन शख्स के बादशाह बणाईंदो आहे जेको नबी करीम अलैहिस्सलाम जे रस्ते के तरीक़े के दिलो जान खां क़बूल करे, दुनिया जा सब फैशन बातिल रस्ता ख़त्म करे, मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जी सुन्नत मुताबिक ज़िंदगी गुजारी। तव्हां अर्ज़ कयो तो कुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व कूनू मअस-सादिकीन, ऐ ईमान वारो अल्लाह का डरियो ऐं नेकन सालिहन सच्चन बानन सां गॾु रहो, उन्हनि जी संगत इख्तियार कयो, उन्हनि जी मईयत इख्तियार कयो। इहो ई तराज़ आहे उन्हनि जी संगत में, उन्हनि जी मजलिस में, उन्हनि जी मईयत में आका करीम अलैहिस्सलाम जो ग़ुलामी जो पट्टो अल्लाह तबारक व तआला नसीब फरमाईंदो। मौलाई रूम रहमतुल्लाहि तआला अलैह हुज़ूर अलैहिस्सलाम जी ग़ुलामी जे मुतालिक हिकु वाक़ियो नक़ल कयो आहे। ए इंसान, अल्लाह तबारक व तआला फितरत में फरमाइंदा, फितरत में तोखे तुंहिंजी फितरत में अल्लाह तबारक व तआला काई भी इज़्ज़त न रखी आहे। हाँ, जहिड़े तरीक़े सां फितरत ॾिसो था, नओं आहे इनखे कटींदव न, फितरत इनखे चइबो आहे ऑटोमेटिक वधी वञे। वार आहिनि इनखे कटींदव, इहा फितरत ऑटोमेटिक वधी वेंदा, सुन्नत भी आहिनि बल्कि वधी वेंदा, ये फितरत में शामिल आहिनि। अहिड़े तरीक़े सां उन फितरत जी ॻाल्हि कयां तो, हा अल्लाह तबारक व तआला ही कानून जोड़ियो आहे, वलिल्लाहिल इज़्ज़तु वलिरसूलिही वलिलमोमिनीन। फितरत में असां इज़्ज़त वारा न आहियूं, अल्लाह अकबर एतिरो ज़रूर आहे, शरफ़ ऐं मक़ाम ऐं मर्तबे में फ़क़ति इन वजह जे करे इज़्ज़त वारा आहियूं जो असां दुनिया वारी ज़िंदगी में अल्लाह जे नबीअनि जे तरीक़े ते अमल कयूं। पोइ असां शरफ़ वारा बणिजी वेंदासीं, मक़ाम ऐं मर्तबे वारा बणिजी वेंदासीं। ओ जंहिंजी फितरत में अल्लाह इज़्ज़तूं रखियूं, जंहिंजे फितरतुनि में, जंहिंजी पैदाइश में अल्लाह तबारक व तआला मक़ाम मर्तबा रिफ़त ऐं बुलंदियूं रखियूं, उन्हनि सां टच थियण खां सवाइ कोई चारो ई कोन्हे। अल्लाह अकबर, उन्हनि सां टच थींदासीं त उन्हनि जी फितरत में अल्लाह तबारक व तआला इहे सभु नेमतूं रखियूं आहिनि, बदिले में हिकु हक़ीर ग़ुलाम हबशी छो न हुजे, अल्लाह तबारक व तआला उनखे बादशाह बणाईंदो। रूमी रहमतुल्लाह अलैह वाक़ियो मिसाल जे तरीक़े सां नक़िल फरमाया, फरमाईंदा हिकु शख़्स हुयो, उन जे घर में कोई गिदड़ घिरियो, उन ज़ियान कयो, उन डंडो खयो, गिदड़ यांव जी बाहि खां की ॿिए जे घर में घिरियो, उन जो बि ज़ियान कई, उन बि डंडो खयो, होॾां भॼी होॾे, होॾां भॼी होॾे, केतिरनि जो हिन ज़ियान कयो। गिदड़ जे पोयां केतिरा ई माण्हू डंडो खणी निकिता, ऐं माण्हू डिॼनि गिदड़ खां न पिया, छाजे करे जो गिदड़ जी फितरत में उहा ताक़त कोन्हे, डिॼण हिन जी फितरत में आहे। तो डंडो जो खयनि त हू भॼणु लॻो, हो को शींहं थो रहियो जो माण्हू हुन खां डिॼनि। शींहं जी फितरत में जलाल आहे, रोब आहे, ताब आहे, फितरत इहा ई आहे जंहिंजी पैदाइश में इहा शइ हुजे। त गिदड़ जो भॼणु लॻो, माण्हू हिन जे पोयां डंडा खणी निकिरणु लॻा थी, ज़ियान कयो थी हिनखे मारींदासीं। गिदड़ भॼंदो भॼंदो आयो, फरमाईंदा हिकिड़ो रंग वारो हो, हुन जा ड्रम भरिया पिया हुया, उहो कपिड़नि खे रंग पियो करे। गिदड़ भॼंदो भॼंदो अची उन रंग जे डॿे में भुल हई, वरी हुन बि डंडो खयो रंग वारे, वरी उतां भुल हणी कंहिं ॿिए दॿे में हयईं, वरी उतां भुल हणी टे में हयईं, हता के जेॾी महिल हीउ निकितो त हीअ रंग बरंगी थी वियो। हुन जो डंडो खयो त गिदड़ वरी वापसि उहो ई रस्तो वरितो जंहिं रस्ते ते हुनजा दुश्मन हुनखे ॻोल्हींदा ॻोल्हींदा अचनि पिया। अल्लाह अकबर, गिदड़ जो रंग मटिजी वियो, गिदड़ जो ढंग मटिजी वियो, गिदड़ जो रूप मटिजी वियो। उहो ई रस्तो वरितई ऐं दुश्मननि जे विचां किरास करे वियो, उन्हनि खे काई ख़बर न पई हो, गिदड़ गिदड़ कंदा रहिया। रूम रहमतुल्लाहि तआला अलैह फरमाइनि था, इंसान इहा ॻाल्हि ऐसी ताईं महदूद न कई अथई, फरमाई उहो ई गिदड़ भॼंदो भॼंदो जॾहिं झंग में पहुतो, झंग जा जानवर उनखे अजीब शकिल सूरत में ॾिसी, उन झंग जे जानवरनि जो बि को जानवर बादशाह हो, समूरा उन वटि पेश पिया। अजीब जिन्स जो हिकु जानवर असांजे हिन झंग में आयो आहे, छा त उनजो हुस्न आहे, छा त उनजी ख़ूबसूरती आहे। अल्लाह अकबर, उन बादशाह जानवरनि जे चयो त हिनखे मूं वटि पेश कयो। जॾहिं उहो बादशाहनि जानवरनि जे बादशाह वटि उहो गिदड़ पेश कयो वियो, अल्लाह अकबर,
उन बादशाह उनखे ॾिसी पूरे झंग जे जानवरनि ॾांहुं तवजो करे ऐं पंहिंजे वजूद ॾांहुं तवजो करे ॾिठईं त बेशक हिन जहिड़ो पूरे हिन असांजे झंग में कोई बि कोन्हे। बहितर ईअं ई आहे जंहिंजो कोई मिसाल न आहे, उहो ई बादशाह थी सघे थो। रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, आख़िर उन जी जिन्स जा रहण वारा झंग में केतिराई गिदड़ उहे ग़ुलामी में ज़िंदगी गुज़ारनि पिया, पर उन जिन्स गिदड़ जी जिन्स जे मथां हिकु रंग जॾहिं चढ़ियो, उन रंग जे बावजूद उहो पूरे जानवरनि जो झंग में सरदार बणिजी वियो। अल्लाह अकबर। मौला रूम रहमतुल्लाहि तआला अलैह फरमाइनि था, ए इंसान, तुंहिंजी मुंहिंजी फितरत में हक़ीक़ी काई बि इज़्ज़त कोन्हे जॾहिं तूं ऐं मां अल्लाह रब्बुल आलमीन जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन वारे, सुन्नत वारे, शरीयत वारे रंग जे दॿनि में पंहिंजो पाण खे उछलाईंदासीं। जॾहिं उतां वापसि मोटंदासीं, उहे ई तुंहिंजे इलाइक़े जा माण्हू जेके तुंहिंजी ताज़ीम न कंदा हुआ, तोखे माइट रिश्तेदार सम्झंदा हुया ऐं तोखे हकार जी नज़र सां ॾिसंदा हुया, उहे नंढा वॾा पोढ़ा पका मुस्तफ़ा जी ग़ुलामी जो रंग तुंहिंजे मथां चढ़ियल ॾिसी तुंहिंजी ताज़ीम करे तुंहिंजे क़दमनि पे किरंदा किरंदा रहंदा। त रूमी रहमतुल्लाह अलैह फरमायो, इहो छा चकर थी वियो? साॻी जिन्स जो, साॻो ई तूं रिश्तेदार उन्हनि जो, तुंहिंजी एॾी वॾी ताज़ीम कहिड़ी वजह जे करे थी? इन वजह जे करे तो पंहिंजे वजूद जे मथां, पंहिंजे वजूद जे मथां तो मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो रंग चढ़ियो आहे। इज़्ज़त तुंहिंजी फितरत में न हुई, इज़्ज़त अल्लाह जे महबूब जी ग़ुलामी में हुई। ग़ुलामी वारो तो पट्टो पातो, बसि तुंहिंजे वजूद खे न ॾिठो वियो, उन पट्टे जी बरकत सां तूं बि शहनशाह ऐं बादशाह बणिजी वई। दुनिया में केतिरा ई रईस, केतिरा ई भोतार तव्हां वफ़ात कंदे ॾिठा हूंदा, पर अॼु बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ग़ुलामी जो पट्टो पाए दुनिया में ज़िंदगी गुज़ारे जेके विया, उन्हनि जूं ख़बरूं अॼु बि आबाद आहिनि ऐं मख़लूक उन्हनि जे क़बरुनि ते सलामी भरींदी रहे थी। अल्लाह जे हुज़ूर में पंहिंजे सवालनि, पंहिंजे मुश्किलनि जा अर्ज़ कंदी रहे थी, या अल्लाह हिन पंहिंजे नेक बाननि जे सदके असांजूं मुश्किलातूं आसान फरमा। अल्लाह अॼु बि उन ज़मीन जी क़दर कंदे मंगतनि जा सवाल उन ज़मीन जे सदके पूरा फरमाए थो, जंहिं ज़मीन में उहे तदफ़ीन आरामी आहिनि जंहिंजे वजूद जे मथां मुस्तफ़ा जी ग़ुलामी जो रंग चढ़ियल आहे। आख़िर इहा ज़मीन इज़्ज़त वारी छो न थिए? उहे न कोई महेसर आहिनि, न कोई सोडर आहिनि, न कोई ख़ाशकेली आहिनि, कोई उन्हनि जी ज़ात कुटुंब कबीलो न आहे। उन्हनि दुनिया जूं सभु ज़ातियूं कटे करे मुस्तफ़ा जी ग़ुलामी वारो रंग चाढ़े पंहिंजे वजूद में, इन वजूद खे क़बर जी मिट्टी जे हवाले कयो। बदिले में मिट्टी बि इज़्ज़त वारी न हुई, अल्लाह उन मिट्टी खे बि इज़्ज़त वारो बणाए छॾियो। गवर्नर रईस उन्हनि जे क़बरुनि खे अची करे बोसा ॾियनि था, हक़ीक़त में मिट्टी आहे। घर में उहे ई शयूं मार्बल टाइल्स फाल्सनिंग लॻल हूंदी आहे, बल्कि उन्हनि खे चुमियो न वेंदो आहे। हुननि जे मथां अजीबो ग़रीब लिबास कपिड़ा पड़ पिया हूंदा आहिनि। नतीजो छा निकिरंदो आहे? नतीजो इहो निकिरंदो आहे त इहो सभु कमाल मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ग़ुलामी जो आहे। इज़्ज़त हुज़ूर जी ग़ुलामी में आहे, अज़मत आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ग़ुलामी में आहे, रिफ़ात बुलंदी आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ग़ुलामी में आहे। अगरि आऊं ई आहियां, तव्हां मूंखे साईं साईं कयो, ही सरकार जी सुन्नत आहे। अगरि हिन खे लाहियां, काई मुंहिंजी इज़्ज़त तव्हांजे वजूद में न रहंदी, तव्हांजे क़बीले में न रहंदी। इन जे करे जो मुंहिंजी ज़ाती काई बि इज़्ज़त कोन्हे। अगरि आहे जो मिंबर ते वेठो आहे त मुस्तफ़ा जी सुन्नत जे सदके वेठो आहे। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत में सभु इज़्ज़तूं आहिनि। त दोस्तो, आख़िर कहिड़ी वजह आहे मुसलमान ऐं मुसलमान कबीला मुल्क तबाही बर्बादी जे किनारे ते दिन ब दिन तेज़ी सां रफ़्तार सां सैरो सफ़र कंदा रहनि था? अल्लाह अकबर। आसमान जा फ़रिश्ता बि ताजुब कंदा हूंदा त अल्लाह जे महबूब नबी जो तरीक़ो छॾियो आहे। तव्हां ज़िल्लत वारी ज़िंदगी में अची विया हो, बर्बादी बेसुकूनी बेआरामी में अची विया हो। तव्हांजे मुक़द्दर में इज़्ज़त रखियल हुई, तव्हांजे मुक़द्दर में सुकून रखियल हो, तव्हांजे मुक़द्दर में चैन रखियल हो, जो तव्हां पंहिंजे महबूब नबी जे ग़ुलामी में अचो हां, उन जी राह इख़्तियार कयो हां, उन जो तरीक़ो इख़्तियार कयो हां। उन जी राह, उन जो तरीक़ो घर में कॾहिं बि कंहिंखे हासिल न थियो आहे। सामीन हज़रात, उन जे लाइ पंधड़ा करणा पवंदा आहिनि, घर छॾिणो पवंदो आहे, बचा छॾिणा पवंदा आहिनि, कारोबार छॾिणा पवंदा आहिनि, ज़िंदगी जा चंद लम्हा कढणा पवंदा आहिनि, उन्हनि जी दामन वठणी पवंदी आहे।
अल्लाह अकबर, जंहिंजो हथ मुस्तफ़ा जी दामन में आहे। इन वजह जे करे अल्लाह फरमायो इत्तकुल्लाह वकूनू मा सादिकीन, हे ईमान वारो अल्लाह खां डिॼो ऐं सचनि सां गॾु रहो। इन जे करे जो उन्हनि सां गॾु वेहंदो त उन्हनि जे मथां जेको रंग मुस्तफ़ा चढ़ियल आहे उहो रंग तव्हांजे वजूद जे मथां चढ़ी। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।